नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे कलयुग में सभिनीनि खां सवलो उपाय ऐं हिकदमि फल ॾियण वारी सत्यनारायण स्वामी जी कथा ॿुधायां थी। हिन कथा उअं त हर पूर्णिमा ते कबी आहे, लेकिन सत्यनारायण स्वामी जी कथा जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे कि तव्हां उमास एकादशीअ या जॾहिं बि तव्हांजे मन में भक्ति भावना जागृत थिए त तव्हां इहा कथा करे सघो था। त अचो ॿुधूं कथा श्री सत्यनारायण स्वामीअ जी। बोल गजानन स्वामीअ की जय, सत्यनारायण स्वामीअ की जय। अध्याय पहिरों। कंहिं समय में हिकु ॾींहुं नैमिषारण्य तीर्थ ते सौनकादि 88,000 ऋषि पाण में गॾिजी पुराण खे ॼाणींदड़ श्री सूत जी महाराज खां पुछण लॻा त हे स्वामी, विर्तनि जे रखण जे करे कहिड़ो फल थो मिले ऐं उहो कहिड़ो विर्त आहे जंहिंजे रखण सां संसार जा कष्ट नाश थी था वञनि ऐं मनोकामनाऊं पूरी थी थिए। सो हे महामुनि, तव्हां कृपा करे असां सभिनीनि खे सम्झायो। श्री सूत जी महाराज सभिनीनि जी अहिड़ी इच्छा ॾिसी प्रेम सां चवणु लॻो त हे ऋषियो, हिकिड़े ॾींहुं विष्णु भॻवानु जेकी नारद मुनि खां सवाल पुछियो ऐं जेकी कथा भॻवानु विष्णु ॿुधाई हुई मां तव्हांखे ॿुधायां थो, ध्यानु ॾेई ॿुधो। हिकिड़े ॾींहुं नारद मुनि संसारी माण्हुनि जे कल्याण लाइ अनेक लोक घुमंदो आख़िर मृत्यु लोक में आयो ऐं हुते जे माण्हुनि खे अनेक क़िस्मनि ऐं दुखनि में अनेक जूड़ियुनि में जनम वठंदो ॾिसी मनुष्य खे पापनि जे करे दुख भोगींदो ॾिसी दया करे वीचार करणु लॻो त हिननि वीचारनि जो मोक्ष कीअं थिए, कीअं हिन दुख रूपी सागर मां लंघे पार पवनि। इहो वीचार करे नारद मुनि वीणा वॼाईंदो हरि गुण ॻाईंदो वैकुंठ ॾांहुं वियो। नारद मुनि वैकुंठ में अची विष्णु भॻवान जो दर्शन करे प्रसन्न थियो ऐं हथ जोड़े वेनती करणु लॻो त हे कमलापति लक्ष्मीनाथ, तुंहिंजो अंत न आहे, तूं माया खां रहित आहीं, सृष्टिकर्ता आहीं, तव्हांखे मुंहिंजो वार वार नमस्कार आहे। हे देवनि जा देव चतुर्भुज, तूं भक्तनि जी आपदा तारण लाइ समर्थ आहीं। सो हे टिनिनि लोकनि जा नाथ, तव्हांखे मुंहिंजो बार बार नमस्कार आहे। जॾहिं नारद मुनि श्री विष्णु भॻवान जी इहा स्तुति करे रहियो हो, तॾहिं विष्णु भॻवानु ख़ुशि थी नारद मुनि खे चवणु लॻो त हे मुनि, तूं कहिड़ी मनोकामना रखी हेॾो पंधु करे मूं वटि आयो आहीं। मां त तो ते हमेशह ई प्रसन्न आहियां। तुंहिंजी जेका मनोकामना हुजे सा मूंखे ॿुधाए त मां पूरी कयां। नारद मुनि श्री विष्णु भॻवान जा इहे वचन ॿुधी प्रसन्न थी हथ जोड़े चवणु लॻो त हे भॻवानु, मां सभु लोक घुमी ॾिठा पर मृत्यु लोक हाल मां किथे बि न ॾिठो। वीचारा माण्हू अनेक क़िस्मनि जे दुखनि ऐं कष्टनि में भोगे रहिया आहिनि। के त नीच जुड़ियुनि में जनम वठी पाप कर्म करे ॾाढो दुखी थी रहिया आहिनि। हे दयालु, हाणे कृपा करे अहिड़ो को सवलो उपाय ॿुधायो जंहिंजे करण सां हिननि जा दुख दूर थी वञनि। श्री विष्णु भॻवानु नारद मुनि जा अहिड़ा प्रेम भरिया वचन ॿुधी चवणु लॻो त हे नारद मुनि, तोखे शाबाश हुजे जो दुखियुनि माण्हुनि जे कल्याण लाइ ऐं उपकार लाइ तो इहा प्रश्न पुछियो अथई। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। हाणे मां तोखे हिकिड़ो सवलो उपाय ॿुधायां थो जंहिंजे करण सां दुखी मनुष्य दुख मां छुटी सुख खे प्राप्त थींदा। सो तूं ध्यानु ॾेई ॿुध। घणनि ई फलनि जो ॾींदड़ मनोकामनाऊं पूरी करण वारो हिकिड़ो महापवित्र विर्त आहे जंहिंजो रस्तो मां अॼु ताईं कंहिंखे न ॿुधायो आहे। नारद मुनि, इहो विर्त स्वर्ग में देवताउनि खे बि मिलणु मुश्किल आहे। मां तुंहिंजे अहिड़े उपकार परोपकार खे ॾिसी ॿुधायां थो। इहो विर्त श्री सत्यनारायण स्वामी जो आहे जंहिंजे रखण सां दुखनि जो नाश थो थिए, अन्न धन जो वाधारो थो थिए ऐं सुख प्राप्त थो थिए। श्री विष्णु भॻवान जा इहे वचन ॿुधी नारद मुनि हथ जोड़े पुछणु लॻो त हे कृपा निधान, इन व्रत रखण जी विधि कहिड़ी आहे ऐं कंहिं फल पातो आहे, मूंखे कृपा करे ॿुधायो। नारद मुनि जा इहे वचन ॿुधी विष्णु भॻवानु चवणु लॻो त हे नारद मुनि, दुखनि ऐं शोक खे नाश करण वारो, अन्न धन खे वाधारण करण वारो जेको महापवित्र विर्त आहे, पूर्णमासी उमास या एकादशी ॾींहुं रखिजे। शाम जो पंहिंजे कुटुंब समेत गुणवान ब्राह्मण खे घुराए श्री सत्यनारायण स्वामी जी पूजा करे चूरी 1.25 सेर जी या 5 सेरनि जे अटे में खंडु या गुड़ विझी हुन मथां केवड़े जी फरियूं विझी श्रद्धा सां श्री सत्यनारायण स्वामी जी कथा करे आरती करे ब्राह्मण खे शक्ति आहार दान ॾेई भोजन कराए पोइ जेके कथा ॿुधण लाइ आया हुजनि हुननि खे प्रसाद ॾेई पाण बि प्रसाद वठी व्रत छोड़िजे। अहिड़ी तरह हिन व्रत रखण करे मनुष्य जी मनोकामनाऊं पूरी थी थिए। इते श्री सिकंद पुराणे रेवा खंड में सत्यनारायण स्वामी जी कथा जो
पहिरियों अध्याय समाप्त थियो। बोल सत्यनारायण स्वामीअ की जय। हरे राम सुंदर श्याम 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 हरे हरे। हरे जी कृष्ण राधे जी कृष्ण श्री कृष्ण लाल हरे हरे। बोल सत्यनारायण स्वामीअ की जय। अध्याय ॿियो। श्री सूत जी महाराज शौनकादिक ऋषि के चवण लॻो त हे ऋषियों ऐं विष्णु भगवान नारद मुनि के चवण लॻो त हे नारद, इहो श्री सत्यनारायण स्वामी जो विर्त रखी जंहिं फल पातो आहे ऐं कथा ॿुधाया तो तूं चित लाइ ॿुध। काशीअ में शतानंद नाले हिकु तमामु ग़रीब ब्राह्मण रहंदो हो। उहो वीचारो बुख ऐं उन मां तंग थी रोज़ पेट पालण लाइ शहर में भिख्या वठणु वेंदो हो, मगर हुन मथां कंहिंखे बि दया न ईंदी हुई जो खणी रोटी टुक ॾेसि। हिन जो इहो हाल ॾिसी श्री विष्णु भॻवानु हुन ते दया कई ऐं हिकु ॿुढे ब्राह्मण जो रूप धारे हुन वटि आयो ऐं शतानंद खां पुछणु लॻो त हे ब्राह्मण, तूं छो अहिड़ो व्याकुल ऐं दुखी गुज़ारे रहियो आहीं? ॿुढे ब्राह्मण खे चयो त महाराज, मां तमामु ग़रीब ब्राह्मण आहियां ऐं रोज़ पेट पालण लाइ शहर में भिख्या पिनणु वेंदो आहियां, मगर क़िस्मत का अहिड़ी अथमि जो मूं ते कंहिंखे बि दया न थी अचे थी, जंहिं करे मां दुखी गुज़ारे रहियो आहियां। जेकॾहिं को उपाय तव्हां खे सुझे त दया करे ॿुधायो। ॿुढो ब्राह्मण जे रूप में विष्णु भॻवानु चवणु लॻो त हे ब्राह्मण, हिकु उपाय आहे जंहिंजे करण सां दुखनि जो छुटकारो पाए सुखी थींदे। सो हीअ आहे त तूं सत्यनारायण स्वामी जो विर्त रखी हुन जी पूजा कर जो दिलि घुरिया फल ॾींदई। शतानंद ॿुढे ब्राह्मण जी इहा ॻाल्हि ॿुधी पुछणु लॻो त उहो श्री सत्यनारायण स्वामी जो विर्त कहिड़ो आहे जंहिंजी पूजा ऐं विर्त रखण सां हिन दुख मां छुटकारो थींदो? ॿुढे ब्राह्मण सत्यनारायण स्वामी जी वॾाई हिन रीति ॿुधाई। श्री सत्यनारायण स्वामी उहो आहे जो अंतर्यामी, हर हंधि हाज़िरा हजूर, मनोकामनाऊं पूरी कंदड़, अविनाशी पार ब्रह्म, सभिनीनि जे कष्टनि खे निवृत्त करण वारो कमलापति लक्ष्मीनाथ आहे। उन जी तूं सची श्रद्धा ऐं पूजा करे विर्त रख त दुखनि खां छुटी पवंदी। एतिरो चई ॿुढो ब्राह्मण जो पाण विष्णु भॻवानु हो, शतानंद खे सत्यनारायण जी कथा ऐं विर्त रखण जी विधि ॿुधाए पाण हलियो वियो। शतानंद ब्राह्मण घर अची सॼी ॻाल्हि पंहिंजी स्त्री सां कई ऐं मन में इरादो कई त सुभाणे कीअं बि मां बि इहो विर्त रखंदसि। इहा सोचे राति जो निंड बि न आहे। सुबुह थींदे ई उथी सनानु पाणी करे स्त्री खे चयाईं त तूं सफ़ाई करे घर शुद्ध कर, छो त अॼु सॼूर सत्यनारायण स्वामी जो विर्त रखिबो। ईअं चई भिख्या पिनण लाइ झोली खणी शहर में वियो। ईश्वर जी कृपा सां हुन ॾींहुं हुनखे भिख्या मां अॻे खां ॿीणो चौड़ो धन मिलियो। सो सत्यनारायण स्वामी जा गुण ॻाईंदो घर आयो। पोइ पंहिंजे मिटनि माइटनि खे घुराए सत्यनारायण स्वामी जो पूजन करणु लॻो त हे पार ब्रह्मा, हे अनाथनि जा नाथ, आऊं थोरी बुद्धि वारो घटि जात वारो आहियां, तुंहिंजे शरण में आयो आहियां। हे विष्णु भॻवानु, मुंहिंजा दुख नाश कर। हे लक्ष्मीपति, मुंहिंजी मनोकामनाऊं पूरी कर। अहिड़ी तरह प्रार्थना करे विर्त छोड़ियईं। थोरे ई वक़्त में उहो ब्राह्मण दुखनि खां छुटी अनधन खे पाए सुखी गुज़ारणु लॻो। शतानंद श्री सत्यनारायण स्वामी जे विर्त ऐं पूजन जी अहिड़ी महिमा ॾिसी करे हर महीने विर्त रखणु लॻो ऐं आख़िर सभिनीनि पापनि खां छुटी मुक्त थियो। सूत जी महाराज सौनकादिक ऋषि खे चवणु लॻो त हे ऋषियों, विष्णु भॻवानु नारद मुनि खे चवणु लॻो त हिन रीति जेको बि मनुष्य सत्यनारायण स्वामी जी पूजा करे श्रद्धा सां विर्त थो रखे, सो निश्चय ई दुखनि मां छुटी मुक्ति खे प्राप्त थो थिए। शौनकादिक ऋषि सूत जी महाराज खे वेनती करणु चवणु लॻा त तव्हां जेकी कथा शतानंद जी ॿुधाई आहे ॿुधी ॾाढो ख़ुशि थी आहियूं, पर शतानंद खां सवाइ बि कंहिं हिन विर्त रखी फल पातो या न, सो कृपा करे असांखे ॿुधायो। इहा ॻाल्हि ॿुधी सूत जी महाराज ख़ुशि थी चवणु लॻो त हे ऋषियो, हिकिड़ो काठिर हो जो हमेशह झंगल मां काठियूं करे शहर में विकिणंदो हो ऐं पेट पालन कंदो हो। सो विर्त रखी जीअं रीति मुक्त थियो, मां तव्हांखे कथा ॿुधायां थो, तव्हां ध्यानु ॾेई ॿुधो। हिकु काठिर हूंदो हो जो रोज़ काठियूं मथे ते खणी शहर में अची विकिणंदो हो। हिकिड़े ॾींहुं काठिर शतानंद ब्राह्मण जे घर वटां लंघियो। उन में व्याकुल हो, जंहिं करे ब्राह्मण जे घर लंघे आयो ऐं शतानंद खे पूजा कंदो ॾिसी पुछणु लॻो त हे महाराज, ही तव्हां कंहिंजी कथा करे रहिया आहियो? शतानंद काठिर खे चयो त आउं श्री सत्यनारायण स्वामी जो पूजन करे रहियो आहियां, जो धन खे वधाइण वारो, दुख खे नाश करण वारो आहे। इन दुख भंजन ई मूंखे हेरे पद ते आंदो आहे। तूं बि थोरो तर्स, कथा ॿुध, प्रसाद वटि पोइ वञिजांइ। काठिर इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं पाणी पी करे मन में वीचार करणु लॻो त मां बि सुभाणे सत्यनारायण स्वामी जो विर्त रखी पूजन ज़रूरु कंदसि। इहो वीचार करे प्रसाद वठी काथे मथे ते खणी करे विकिणणु वियो। ईश्वर जी दया सां
हुननि काठिनि मां ॿीणा पैसा मिलियसि जो वठी ख़ुशि थी बाज़ारि मां पूजा जो सामान घर वठी आयो ऐं पंहिंजे मिटनि माइटनि सां गॾिजी श्री सत्यनारायण स्वामी जो विर्तु रखी पूॼा पाठ करे विष्णु भॻवान खे प्रसन्न कयो। विर्तु रखण जे करे हिन काठे जी सभु मनोकामनाऊं पूरनि थियूं ऐं उहो बि दुनिया मां सभु सुख भोगे अंत में मुक्त थियो। हिते श्री सिकंद पुराणे रेवा खंड में सत्यनारायण स्वामी जी कथा जो ॿियो अध्याय समाप्त थियो। वो सत्यनारायण स्वामीअ की जय। हरे राम सुंदर श्याम 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 हरे हरे। हरे जी कृष्ण राधे जी कृष्ण श्री कृष्ण लाल हरे हरे। वो सत्यनारायण स्वामीअ की जय। अध्याय टियों। श्री सूत जी महाराज शानकादिक ऋषि के चवण लॻो त हे ऋषियों, श्री विष्णु भॻवान नारद मुनि खे चवण लॻो त हे नारद, मां तोखे ॿी कथा साधु नाले वाणे जी ॿुधायां थो। जे श्री सत्यनारायण स्वामी जो विर्तु ऐं कथा बासे औलाद वरितो पर कथा कोन कयाई। आख़िर घणा दुख ॾिसी कथा कयाई ऐं सुखी थियो। उल्कामुख नाले सत्यवादी राजा हूंदो हो जो पंहिंजी सुशील स्त्री परम मुग्धा सां गॾिजी भद्रशिला नदीअ जे किनारे ते सत्यनारायण स्वामी जो विर्तु रखी श्रद्धा सां पूजन करे रहियो हो। हुन वक़्तु साधु नाले वाणियो घुमंदो फिरंदो हुतां अची निकितो। राजा खे पूजा कंदो ॾिसी पुछियईं त राजन, तव्हां कंहिंजो पूजन पिया कयो? राजा साधु खे ॿुधायो त ही पूजन अवां औलाद लाइ करे रहियो आहियां। श्री सत्यनारायण स्वामी जो विर्तु रखियो अदम जो ज़रूरु मुंहिंजी मनोकामनाऊं पूरन थींदी। साधु बि इन विर्तु रखण जी विधि पुछण लॻो ऐं चयईं त मां ॻोठु वञी मां बि इहो विर्तु रखंदसि, छो त मूंखे बि औलाद कोन्हे। वाणियो साधु राजा खां मोकिलाए थोरनि ई ॾींहंनि में पंहिंजे घर पहुतो ऐं राजा वारी सॼी ॻाल्हि पंहिंजी स्त्री लीलावंती सां कयईं ऐं चयईं त इहो विर्तु तॾहिं रखंदासीं जॾहिं पहिरियों औलाद थींदो। ईअं चई थोरा ॾींहं गुज़ारे वापारु करण लाइ हली वियो। ईश्वर जी कृपा सां लीलावंती गर्भवती थी पूरे 10 महीने खेसि हिकु सुशील कन्या ॼाई जंहिंजो नालो कलावंती रखियो वियो। साधु बि वापारु करे मोटियो। हिकिड़े ॾींहुं लीलावंती पंहिंजे पति खे चयो त हे स्वामी, सत्यनारायण स्वामी असांजी मनोकामना पूरन कई आहे, हिन करे असां विर्तु रखूं। त हिते साधु चयो त बराबरि, हाणे जॾहिं कलावंती जी शादी थींदी तॾहिं रखंदासीं। कलावंती वॾी थींदी रही। आख़िर जॾहिं विवाह जे लाइक़ु थी तॾहिं हिकिड़े ॾींहुं साधु पंहिंजे ब्राह्मण खे घुराए वर जी जांच लाइ चयो। ब्राह्मण साधु जे चवण मूजिबि पटांदड़ कंचनपुर में हिकिड़ो छोकिरो ॾिसी आयो जो सुशील ऐं गुणवान हो। साधु खे छोकिरो पसंदि आयो त हिकदमि मूड़ो चिट्टे ब्राह्मण जे हथां मोकिले ॾिनई। थोरनि ॾींहंनि खां पोइ विवाह बि थी वियो। मगर हिन साधुअ खे श्री सत्यनारायण स्वामी जे विर्तु जी का बि परवाह न रही। इन कूड़े संकल्प करे परमात्मा हुन ते कोप करणु लॻो। कुझु ॾींहंनि खां पोइ साधु ऐं संदसि नाठी वापारु कंदे कंदे रत्नापुर नाले नगर में अची पहुता। तॾहिं हुते जे राजा चंद्रकेतु जे महल में के चोर चोरी करे विया ऐं चोरी जो माल जिते साधु ऐं नाठी समेत टिकियल हो हुते छॾी भॼी विया। राजा चोरनि खे पुठियां सिपाही भुॼाया ऐं जांच कंदे कंदे सिपाही हुते अची पहुता। साधु जे भरिसां चोरियल जो माल ॾिसी हिननि ॿिन्हिनि खे हथकड़ियूं हणी राजा जे दरबार में पेश कयऊं। राजा बिना कंहिं सोच वीचार करे हुकुम कयो त हिननि ॿिन्हिनि खे क़ैद में विझो। हिननि घणेई मिनतियूं कयूं कि असां बेॾोही आहियूं, पर सत्यनारायण स्वामी जी माया करे हिननि जी का बि ॻाल्हि ॿुधण में न आई ऐं संदसि जेको बि धन माल हो सो आणे खजाने में विधाऊं। होॾाऊं साधुअ जी स्त्री ऐं धीअ जा हाल बि ॾाढा बुरा थी विया। जेका मिल्कियत हुई सभु चोर फुरे वियनि। मां धीअ बुख में उन में व्याकुल थी दर दर रोटी टुकड़ पिनण लॻूं। हिकिड़े ॾींहुं हिकु ब्राह्मण जे घर पहुतियूं जिते श्री सत्यनारायण स्वामी जो पूजन थी रहियो हो। ही बि हुते वेही कथा ॿुधण लॻियूं ऐं प्रसाद वठी खाधऊं। तॾहिं लीलावंती कलावंती खे चयो त तुंहिंजे पिता बि सुखा कई हुई जो अॼु ताईं पूरी कान कई आहे। शायदि इन्हीअ करे असां हेतिरा दुख ॾिसी रहिया आहियूं। छो न पाण सुभाणे सत्यनारायण स्वामी जो विर्तु रखूं। इहो वीचार करे ॿिए ॾींहुं विर्तु रखी सत्यनारायण स्वामी खां भुल बख़्शाए चवणु लॻी त हे आनंद स्वरूप, हे अनाथनि जा नाथ, हे पारब्रह्म परमेश्वर, असां ते दया कर। मुंहिंजे पतीअ जो जेके बि ॾोह आहिनि सो तूं बख़्श, उन ते दया कर। सत्यनारायण स्वामी लीलावंती जी अहिड़ी प्रार्थना ते ख़ुशि थियो ऐं हिन राजा चंद्रकेतु खे सपने में चयईं त हिननि ॿिन्हिनि वापारियुनि खे छॾे ॾे। जे ईअं न कंदे त मां तुंहिंजो सॼो राज नाश कंदसि। सुबुह थींदे ई राजा सपने वारी ॻाल्हि वज़ीर सां कई। वज़ीर ॿिन्हिनि खे सुठा कपिड़ा पाराए धन माल जेको हुन हुन खां ॿीणो चवणो ॾेई चवणु लॻो त हीउ दुख तव्हां प्रारब्ध जे करे भोॻियो आहे।
साधू ऐं संदसि नाठी ख़ुशि थी राजा खां मोकिलाए अची गोराब में चढ़िया ऐं गोराब हकलाए विया। इते श्री सुकन पुराण रेवा खंड में श्री सत्यनारायण स्वामी जे कथा जो 3 अध्याय समाप्त थियो। हरे राम सुंदर श्याम 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 हरे हरे, हरे जी कृष्ण राधे जी कृष्ण श्री कृष्ण लाल हरे हरे। वो सत्यनारायण स्वामी की जय। अध्याय 4। श्री सूत जी महाराज सौनकादिक ऋषि के चवण लगा त हे ऋषियों, विष्णु भगवान नारद मुनि के चवण लॻो त हे नारद, जॾहिं सहुरो ऐं नाठी देसनि जो सैर कंदा वापार कंदा अची पंहिंजे शहर जे वेझो पहुता, तॾहिं श्री विष्णु भगवान हिननि जी परीक्षा वठण लाइ हिकु सन्यासी जो रूप धारे गोराब वटि अची चवण लॻो त हे व्यापारी, तव्हांजे गोराब में छा पियल आहे? इन्हनि मां कुझु मूंखे बि दान कयो। वापारी धन जे मगरूरी में चवण लॻा त हे ब्राह्मण, असांजे गोराब में कुझु बि कोन्हे, रुगो कख पन आहिनि। सन्यासी हुननि जी मगरूरी ॾिसी चवण लॻो त तुंहिंजो चवणु सच आहे, हिन गोराब में कखनि पननि खां सवाइ ॿियो कुझु न हूंदो। ईअं चई सन्यासी हली वियो। साधू गोराब हलाइण लॻो तॾहिं हल्को ॾिसी अजब में पइजी वियो। छा खणी ॾिसे त गोराब कखनि पननि खां भरियल आहे। इहो हाल ॾिसी साधू त बेहोश थी किरी पियो। तॾहिं संदसि नाटी हुनखे होश में आणे चवण लॻो त एतिरा व्याकुल छो था थियो? इहो सभु दुख हुन सन्यासी सां कूड़ ॻाल्हाइण जे करे थियो आहे। हाणे हलो हुनजी शरण वठो त दुख दूर थींदा। साधू ऐं नाठी सन्यासी जे ॻोल्हा में निकिता। कुझु वक़्त में सन्यासी खे ॻोल्हे लंघाऊं ऐं संदसि पेरनि ते किरी चवण लॻा त हे स्वामी, असां ते खिम्या कयो, असांखां भुल थी वई जो तव्हां सां मां कूड़ ॻाल्हायो। तॾहिं सन्यासी चवण लॻो त हे साधू, तो औलाद थियण लाइ श्री सत्यनारायण स्वामी जे विर्त रखण जी सुखा करे विर्त न रखियो अथई, तंहिं करे हेतिरा दुख ॾिसी रहियो आहीं। साधुअ खे हाणे यादगिरी आई त मां बराबरि 2 भेरा सुखा करे फिरी रहियो आहियां, सो शर्मिंदा थी भुल बख़्शाए चवण लॻो त हे प्रभु, मुंहिंजा अपराध खिम्या कयो। हे दया करे मुंहिंजे धन माल जीअं हो तीअं कयो, बाक़ी घर पहुचण शर्त मां विर्त रखंदसि। सत्यनारायण स्वामी साधु जी वेनती ॿुधी हुन मथां प्रसन्न थियो ऐं मन घुरियो फल ॾेई अंतर्ध्यान थी वियो। साधु बि गोराब मां अॻे वांगुरु धनमान ॾिसी ख़ुशि थी पंहिंजे शहर ॾांहुं हलणु लॻो। थोरनि ॾींहंनि में अची पंहिंजे शहर जे वेझो पहुतो त हिकिड़े नौकर खे अॻुवाट ख़बर ॿुधाइण लाइ घर मोकिलियाईं। साधु जी स्त्री लीलावंती हुन वक़्तु सत्यनारायण स्वामी जो पूॼन करे रही हुई, सो ख़ुशीअ में भरिजी तकड़ में पूॼा करे पतीअ जे गोराब ॾांहुं वञणु लॻी। कलावंती खे चयाईं, तूं बि पूॼन करे पोइ अचिजांइ। कलावंती बि ख़ुशीअ में भरिजी जहिड़ी तहिड़ी पूॼा करे प्रसाद छॾे मां जे पुठियां हली वई। प्रसाद जे निराधार करे परमात्मा अहिड़ी त माया पखेड़ी जो कलावंती अञा गोराब वटि मस पहुती त उहो ॿुॾणु लॻो। इहो हाल ॾिसी कलावंती बेहोश थी किरी पई। माणस हुनखे होश में आणे धीरज ॾियणु लॻी। साधु अहिड़ो हाल ॾिसी सत्यनारायण स्वामी खे विलाप करे चवणु लॻो त हे दीन दयाल, असां जेके बि पूर्व जन्म में या हिन जन्म में पाप कया आहिनि उन लाइ खिम्या कर। हे दयालु, असांखे बचाए। उन वक़्तु आकाशवाणी थी त कलावंती सत्यनारायण स्वामी जे प्रसाद जो निराधार कयो आहे। हाणे वरी वञी भुल बख़्शाए प्रसाद वठी अचे त संदसि खे पति मिलंदो। आकाशवाणी ॿुधी कलावंती घर वई ऐं श्रद्धा सां प्रसाद खाई भुल बख़्शाए पोइ गोराब ते अची पंहिंजे पतीअ सां मिली ऐं सभई ख़ुशि थींदा घर अची सत्यनारायण स्वामी जो प्रेम ऐं श्रद्धा सां विर्त रखियऊं। आख़िर संसार जा सभु सुख भोगे सभिनी पापनि खां मुक्त थी विया। हिते श्री सिकंद पुराणे रेवा खंड में श्री सत्यनारायण स्वामी जे कथा जो 4थो अध्याय पूरो थियो। वो सत्यनारायण स्वामीअ की जय। हरे राम सुंदर श्याम 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 हरे हरे, हरे जी कृष्ण राधे जी कृष्ण श्री कृष्ण लाल हरे हरे। बो सत्यनारायण स्वामीअ की जय। अध्याय 5। श्री सूत जी महाराज सौनकादिक ऋषि के चवण लॻो त हे ऋषियों, विष्णु भगवान नारद मुनि के चवण लॻो त हे नारद, हाणे तुंगध्वज राजा जी कथा ॿुधायां थो। जे प्रसाद जो निराधार कयो त दुख पातो, उहा कथा तव्हां ध्यानु ॾेई ॿुधो। तुंगध्वज नाले हिकिड़ो धर्मात्मा राजा हूंदो हो। उहो हिकु ॾींहुं शिकार कंदो अची वन में पहुतो, जिते ग्वाला पंहिंजे कुटुंब समेत श्री सत्यनारायण स्वामी जो पूॼन करे रहिया हुआ। राजा पंहिंजे अभिमान में श्री सत्यनारायण स्वामी खे निमी नको नमस्कार कयो। जेको प्रसाद मिले सो बि छॾे हलियो वियो।
प्रभु जी माया अहिड़ी थी कि खेसि जेके 100 पुत्र हुआ उहे सभु मरी विया ऐं धनमाल बि अंडर भितर थी वियसि। इहो हाल ॾिसी राजा ॾाढो दुखी थियो ऐं वीचार करणु लॻो त हीउ सभु मुंहिंजे कूड़े अभिमान जो फल आहे जो असीं सतनारायण स्वामी जे प्रसाद जो निराधार कयो अथमि। इहो वीचार करे राजा वरी ग्वालनि वटि आयो ऐं सतनारायण स्वामी जी मूर्ति अॻियां हथ जोड़े ॾाढो पछताइणु लॻो। पोइ प्रसाद वठी खाधई ऐं चना अमृत आणे पंहिंजे मुअल पुट जे मुख में विधाई त सभु उथी खड़ा थिया ऐं धनमाल बि अंगे वांगुरु थी पियसि। राजा इहो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हुन ॾींहं खां वठी श्री सतनारायण स्वामी जो नियम सां विर्त करणु लॻो। आख़िर संसार जा सभु सुख भोगे मुक्त थियो। सूत जी महाराज चवणु लॻो त हे ऋषियों, विष्णु भॻवान नारद मुनि खे चवणु लॻो त सतनारायण स्वामी जी कथा मां तोखे ॿुधाई, जिन बि रखी फल पातो। कलयुग में इहो विर्त फल ॾींदड़ ऐं अंत में वैकुंठ धाम पहुचाइण वारो आहे। जेको बि हिन व्रत खे सची श्रद्धा ऐं सां रखंदा उनजी सभु मनोकामनाऊं पूरन थियूं थियनि ऐं अन्न धन जो वाधारो थिए, वंश थो वधे, घणेई वक़्त ताईं दुनिया जा सुख थो भोगे ऐं अंत में वैकुंठ वञी मुक्त थो थिए। हे नारद, जिन इहो विर्त रखी मुक्ति पाती आहे हुननि जा मां पुनर्जन्म जा नाला ॿुध। शतानंद ब्राह्मण सुदामे जो जन्म वरितो जो श्री कृष्ण जी भक्ति करे मुक्त थियो। काठधिराज जो जन्म वरितो जो भीलन जो राजा थियो ऐं श्री रामचंद्र जी भक्ति करे मुक्त थियो। उल्कामुख नाले राजा दशरथ जो जन्म वरितो श्री रघुनाथ जो ध्यानु करे मुक्त थियो। साधु नालो वाणियो राजा मोरध्वज जो जन्म वरितो जंहिं पंहिंजो अधु शरीर कराईअ सां चीराए श्री विष्णु भॻवान खे अर्पण करे मुक्त थियो। तुंगध्वज राजा स्वयंभव मनु जो जन्म वरितो जो धर्म नीति ते राज करे मुक्त थियो। जो मनुष्य सतनारायण स्वामी जो विर्त रखे थो या कथा थो ॿुधे हू संसार जे दुखनि मां छुटी मोक्ष थो पाए ऐं जनम मरण मां छुटी थो पए। इते श्री सिकंद पुराण रेवा खंड में सतनारायण स्वामी जी कथा जो 5 अध्याय समाप्त थियो। बोल सतनारायण स्वामीअ की जय। त इहा हुई सतनारायण स्वामी जी कथा। कथा खां पोइ आरती, सतनारायण स्वामी जो भॼन ऐं भोग लॻाइण जो भॼन हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल आहे, तव्हां हुन ते क्लिक करे ॾिसी सघो था। तव्हांखे कथा कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं ॿी कोई कथा ॿुधणु चाहियो था उहो बि मूंखे ॿुधाईंदा। ऐं अगरि अञा ताईं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त जल्दी सां सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकॉन खे प्रेस कयो त जीअं मां ॿियो वीडियो विझां त तव्हांखे तुरंत नोटिफिकेशन अचे। वरी मिलंदासीं हिकु ॿिए नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।